नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में ڪربلا जे शहीदन जो चालीहो عقيدت ऐं احترام सां मल्हायो वियो आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ڀرياسٽي में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, सॼे सिंध जी ڀرياسٽي में भी हज़रत इमाम हुसैन ऐं ڪربلا जे शहीदन जी यादि में चालीहनि जो जुलूस इमाम बारगाह मासमीन में बरामद थियो आहे, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि ते हली रहियो आहे। अचो त इन सिलसिले में आज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो ही जुलूस असांजे ही इमाम बारगाह अलमासूमीन असगिरा भिरासिटी खां निकिरी करे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि खां मुख़्तलिफ़ मक़ामात खां थी करे वरी इमाम बारगाह अलमासूमीन असगिरा भिरासिटी ते इख़्तिताम पज़ीर थींदो। ऐं हिन जुलूस अज़ा में तमामु इमाम बारगाहनि जूं जेकी तंज़ीमूं आहिनि, जेके बि सरबराहान आहिनि, जेकी बुज़ुर्गान आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानियूं आहिनि, उहे बि इन में शरीक थिया आहिनि। ऐं हिन जुलूस में फ़क़ति शिया न आहिनि, छो जो इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम फ़क़ति शीयनि जो इमाम न आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम इंसानियत जो इमाम आहे ऐं जंहिंजे अंदरि बि इंसानियत मौजूदु आहे, अॼु उहो हिन जुलूस में असांखे नज़र थो अचे। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में जेको क़ुर्बानी ॾिनी, उनजो असांखे सभ खां वॾो जेको पैगाम आहे ईसार जो, क़ुर्बानी जो ऐं दीन इस्लाम ते क़ुर्बान थियण जो सभ खां वॾो इहो पैगाम आहे त तव्हां पंहिंजे दीन ते क़ुर्बान थियो। ऐं जॾहिं बि दीन इस्लाम ते ॾुखियो टाइम अचे त पंहिंजे औलाद खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे, अज़ीज़नि दोस्तनि खे बि दीन इस्लाम ते क़ुर्बान थियण जी। साईं चेलम जे हवाले सां जेतिरो चऊं ओतिरो तमामु घटि आहे। मौला हुसैन जी आज़ादारी आहे, हीअ न ख़तमु थियणी आहे न ख़तमु थींदी। ऐं ही इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में ऐं शहीदाए करबला जी यादि में चेलम थींदो हर साल 20 सफ़र ते। असां अॼु हुसैनियत ज़िंदाबाद ऐं यज़ीद खे मुर्दाबाद चई दुनिया वारनि खे इहो पैगाम ॾियूं था त असां हुसैनियत सां हिते तारीख़ी महतम आहे बिरिया जो, हिते ज़ंजीर ज़नी थींदी आहे, गुर्दनि जी आज़ादारी थींदी आहे, चाकुनि जी आज़ादारी थींदी आहे, नोए खानी थींदी आहे। सिक्योरिटीअ जो तमामु बहितरीनु इंतज़ाम आहे, सफ़ाई बि तमामु बहितर आहे। बाक़ी एम्बुलेंस हॉस्पिटल वारनि जो MS जो को बि असां तालुक माना को तावन आहे। हींअर आई आहे, काफ़ी टाइम खां जॾहिं अधु शहर मां क़ाफ़िलो थी वियो आहे, एम्बुलेंस तव्हांजे साम्हूं बीठी आहे, हींअर ज़ाहिर थी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांखे इंसानियत जो दर्स ॾिनो, त माना सब्र जो दर्स ॾिनो, असांखे इंसानियत सेखारी, असांखे हर कुझु माना इमाम हुसैन अलैहिस्सलाम सेखारियो आहे। हर मोमिनीन खे इहो ई चवणु चाहींदुमि त अॼु जेका ही जुलूस बरामद थियो आहे, इहो कराचीअ मां शहनशाह नकवी जेको असांखे चयो हर गली गली मां जुलूस निकिरनि, ही उन जे करे जुलूस निकितो आहे त ही आज़ादार जेके आहिनि, हीअ तव्हां ॾिसो बि था, ही केतिरे पुरज़ोर सां मातम थी रहियो आहे। हर गली गूंचे मां, हर गलीअ मां ही जुलूस बरामद थियो आहे। मां इन माई होल लाइफ, मुंहिंजी जेकी बि ज़िंदगी आहे, मां अॼु पहिरियों दफ़ो मोमिनीन में एतिरा जज़्बात थो ॾिसां, एतिरियूं शयूं बि थो ॾिसां त मोमिनीन पंहिंजे रूह सां बि था मातम कनि। नाज़रीन, तव्हां आज़ादारनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणो हुयो त हज़रत इमाम हुसैन करबला में लाज़वाल क़ुर्बानी ॾेई इस्लाम खे ज़िंदा कयो आहे। जॾहिं त चालीहे जे मातमे जुलूस में हिफ़ाज़ती इंतज़ामात सिक्योरिटी जा सख़्त कया विया आहिनि। पुलिस एहलकारनि सां गॾु स्काउट जा नौजवान पिणु सिक्योरिटी सरंजाम IHS पारां जेको आहे सो हिकु एम्बुलेंस ॾिनी वई आहे, जेके ज़ख़्मी थींदड़ आज़ादार खे फौरी तौर ते तिबी इमदाद ॾेई रही आहे। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV भिरयासिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।